आयो मिठड़ो मोहम्मद पाका जंहिंजे सदके ठही काइनाता जंहिं ते पढ़ंदो ख़ुदा सलवाता ओ मुंहिंजा अल्लाह अॼु 13 रबीउल अव्वल साईं वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं जे राजगाह ते साईं लखु सलवात पढ़ाई आका जो उर्स मिलाद कयो अथऊं वॾेरे मीर मोहम्मद साहब जो अॼु को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा वॾेरो मीर मोहम्मद नूनारी साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं रुस्तम अली नूनारी खे मौला सिहत ॾे रुस्तम अली साईं जी इहा तकलीफ़ या बीमारी माफ़ कर इमाम सज्जाद जे सदके रुस्तम साईं खे शफ़ा ॾे सिहत अता फरमा ओ मौला ए करीम साईं वॾेरो मीर मोहम्मद साईं जे पुटनि खे वॾेरो इल्ताफ़ साईं खे रोज़ीअ में ज़ाहिरी गैबी गंज गंज अता फरमा साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं खे साईं जे पुटनि बचड़नि खे अमड़नि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला साईं असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली जा बच्चा घर अमड़ियूं न्याणियूं क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला अल्लाह यार फुल पोटो साईं जा गुलजार अली साईं जा बच्चा घर आबाद फरमा साईं हुसैन बख्श पणियो खे सिहत ॾे वॾी हयाती अता फरमा साबिर अली साईं साईं जे सभिनी भाइरनि पुटनि बचड़नि अमड़नि न्याणियुनि खे हर बीमारियुनि खां पनाह अता फरमा मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा ओ मौला जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा मोहम्मद ज़ीशान फुलपोटो खे नौकरी अता फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फिरकन खां बचा सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि चादरे ज़ैनब जो वास्तो थी आहे दुआ मुंहिंजी अॼु क़बूल फरमा एजाज़ अली फुलपोटो साईं जो जेको कोर्ट वारो केस थो हले मौला इहो केस बि ख़तम थी वञे हिननि जी जान जे नमो आज़ाद थी वञनि या दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी